अम्मा फातिमा सुबह जो सवेरा उठंदी नमाज पढ़ी करे मुसल्ले ते वेठी हूंदी एक दसा बच्चन जो भी गोलो दे बेत सां चंड पिए ज़बान सां अल्लाह जो कुरान जारी हसन हुसैन निंड में भी कुरान पिया ॿुधन कुरान जी बोली लोली आका साईं जी झोली अली साईं जी शफ़क़त एॾा नबी साईं खे प्यारा हुज़ूरी दह अम्मड़े जी मुंहिंजा बाबा अम्मा मां खे पंहिंजा पुट गॾु चुमियूं ॼान भाकुर पायान कुल्हंदे खणी घुमायान हुज़ूरनि खे चुमियूं ॾींदो हो सिंगंदो हो साहबा था चवनि या रसूल अल्लाह अलीअ जा बचड़ा तव्हांखे ॾाढा प्यारा था भाकुर था पायो चुमियूं था ॾियो सिंगो छो त अल्लाह 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 सदको वञाए हुज़ूर फरमाए रेहान फिल जन्नत जन्नत जा गुल अथव अवां गुलाब जा गुल सिंगो अवां खे गुलाब जे गुलनि मां ख़ुशबू ईंदी आहे मां मोहम्मद हसन हुसैन खे सिंगंदो आहे मूंखे हिननि मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी अथव एॾा प्यारा नबी साईं खे अम्मा साईं घर आया अम्मड़े जी मुंहिंजा बाबा हे बचड़ा मुंहिंजा काॾे विया बाबा हिते वेठा हाणे हाणे निकिरी विया साईं फरमायो अम्मा घबरा न मां मोहम्मद ॻोल्हे थो अचां नज़र कर त मदीने में रसूल खे ॿिया माण्हू ॻोल्हनि ऐं रसूल साईं जो एॾो प्यार आका साईं जो हसन हुसैन खे ॻोल्हण जे लाइ मदीनो छॾे ॿाहिरि विया बाग़ में हमारा बकरियूं पियो चारे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम मुंहिंजा पुट ॾिठई अल्लाह अकबर हदीस पाक में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन हुसैन जी चप्पल ते पंहिंजा चप रखी ऐं उन जी ज़बान खे ईअं चूसींदा हा जीअं तूं खार कान चूसींदो सुभान अल्लाह वरिया थो सिंगन कुलनि ते खणी घुमाईंदा चएसि ईअं सुधा पिया आया मूंखे चऊं चाचा पाणी प्यार जागो मां जल्दी थो ख़तम कयां साईं अची विया चाचा पाणी प्यार मां चयो मान शहज़ादो पाणी तयार खपी वियो चओ त बकरे जो खीर ॾुही प्यारियां मांखे चवण लॻा चाचा बकरियूं तुंहिंजूं आहिनि मां चयो मां न बकरियूं मुंहिंजूं न आहिनि परायूं आहिनि मां पाण चारी ते चारींदो आहियां अल्लाह 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 सदको वञाए मुंहिंजा साईं तुंहिंजी तरबियत वालीअ जा बचड़ो वाह फातिमा साल जे जुगल जा टुकड़ो वाह जन्न जे जवान जा सरदारो उमिरि नंढी आहे 5 साल चप सुकिया पिया आहिनि सुकी पई चवंदो ओ चाचा जॾहिं बकरियूं तुंहिंजूं न आहिनि असां बकरियुनि पढ़ाइण जो बिना इजाज़त खीर कोन